थे सिंध हले तो घर घर जे ॾिसणो थे गाज़ी जे अलमन जो मन घर जे ॾिसणो थे सिंध हले तो घर घर जे ॾिसणो थे सिंध धरती सारे आलमन जे शान में जन्नत जो नज़ारो हिते हर जे ॾिसणो थे सुभान अल्लाह बिस्मिल्लाह मिस्र दे पूरी पूरी तवज्जो शहनशाह हुसैन वालान ते यज़ीदो सिंध मोदे सदियत खा गाज़ी दे मुरीदा बिस्मिल्लाह शहनशाह हुसैन वालान ते यज़ीदो सिंध मोदे सदियत खा गाज़ी दे मुरीदा मातमी शबीर जो हूंदो गैरत बंदरा यज़ीद जो हिमायत लानत अलहंद यज़ीद ते लानत पर जे बुधरे थे सिंध हले तो घर घर जे बसरे थे सुभान अल्लाह बिस्मिल्लाह कसमा खुदा जो मौला जो अदा केतिरो गरीब छो न हुजे न पांजे घर ते मौला बा अलम जरूर हणदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मिस्र दे पूरी पूरी तवज्जो छो न कखानो घर हुजे अलम गज़लो हर के जो ईमान मुश्किल कंदो दौर या है न के बना सके बिस्मिल्लाह छो न कखानो घर हुजे अलम गज़लो हर के जो ईमान मुश्किल कंदो दौरा पूर कंदो आहे सदाऊं गाज़ी बदौलत पालो हिन दर तां खाली न वियो जे बि कयो त सवाल बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह पूर कंदो आहे सदाऊं गाज़ी बदौलत पालो हिन दर तां खाली न वियो जे बि कयो त सवाल गाज़ी जो मस्त मलंगो नौकर जे ॾिसणो थे सिंध हले तो घर घर जे ॾिसणो थे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अलम जे साए में अचण सां दुआ मिलंदी आहे अलम जे साए में अचण सां दुआ मिलंदी आहे ऐं मरीज़नि खे बि इन मां शफ़ा मिलंदी आहे ऐं मरीज़नि खे बि इन मां शफ़ा मिलंदी आहे ऐं जेको बिदत समझे थो अलम खे कासमी उन मलो उन खे 3 वक्त मोचड़नि जी ग़िज़ा मिलंदी आहे